वेलकम बैक मुझे टेलीविज़न ते ज्वाइन किया सीनियर रहनुमा सीनियर सियासतदान सेनेटर रही चुका मोहतरम जनाब डॉक्टर करीम ख्वाजा साहब मूसा टेलीविज़न ते डॉक्टर साहब तक वेलकम कंदा पंहिंजे प्रोग्राम में। थैंक यू सर। डॉक्टर साहब अॼु तारीख़ी फ़ैसिलो आयो आहे ऐं तफ़सीली फ़ैसिलो आयो आहे सुप्रीम कोर्ट जो जेको डिप्टी स्पीकर कासिम सूरी साहब कयो उहो बि गैर आइनी गैर कानूनी ऐं आइन सां मुतसादिम हो। इमरान खान भी जेकी एडवाइस कई असेंबली खे टोड़ण जी उहा बि आइन सां मुतसादिम हो। हिकिड़ो तारीख़ी फ़ैसिलो थियो आहे, इन ते एक्शन थियणु खपे, अॻिते वञणु खपे, जीअं तारीख़ में अॻिते हली को अहिड़ो फ़ैसिलो न अचे। पहिरीं ॻाल्हि त तमामु सुठो फ़ैसिलो आयो आहे सुप्रीम कोर्ट जो। जजिस तमामु सुठो फ़ैसिलो ॾिनो आहे ऐं इन सां कॉन्स्टिट्यूशनलिज़म ऐं इदारनि जी बालादस्ती कॉन्स्टिट्यूशन जी ऐं जेको आहे सो इदारनि जी बालादस्ती हिनमें नज़र थी अचे। ऐं मुंहिंजी ज़ाती राय इहा आहे त आर्टिकल 6 लॻणु खपे प्रेसिडेंट ते, इमरान खान ते, कासिम सूरी ते ऐं इहो असद कैसर ते जेको उन जजमेंट में इंडिकेट थिए पियो। ऐं इहे शयूं जेके आहिनि उहो अॻिते जेके पाकिस्तान में हादसा तोड़ फोड़ थी आहे उनखे रोकींदियूं। ऐं इन खां पहिरीं परवेज़ मुशर्रफ वारो बि फ़ैसिलो बि अहिड़े नमूने हो। ऐं जेको पिशावर हाई कोर्ट जो जेके जज साहब जेको चयो बिल्कुलु सही चयो। त चवण जो मतिलबु आहे त सही इहे फ़ैसिला बिल्कुलु सही आहिनि ऐं उन ते अमल दरामद थियणु खपे। डॉक्टर साहब इमरान खान सख़्त तनक़ीद कई आहे, अॼु बि जजमेंट ते त तनक़ीद थी सघे थी, जजिस ते इस्टेब्लिशमेंट ते डायरेक्ट जेकी तनक़ीद थिए थी, हता के उहे चवंदा न रेड लाइन ई क्रॉस इमरान खान कयो आहे। हिकिड़ी ख़तरनाक सियासत खेॾे नथो इमरान खान? ख़तरनाक सियासत पाकिस्तान में हले पई ऐं उहो ख़ुसूसन पंजाब, सेंट्रल पंजाब ऐं केपी जे मुख़्तलिफ़ पॉकेट्स में हले पई ऐं उनमें इलाही ताक़तवर ज़रूर शामिल आहिनि। उन्हनि शयुनि खे माना सिविल वॉर पासे पिया वठी वञूं ऐं उन्हनि में नुक़सानु असांजो त थींदो ई थींदो, पर हिननि जो वधीक थींदो। ऐं ताक़त जे नशे में ई चरिया थी विया आहिनि, शबो खून पिया मारनि पाकिस्तान ते इहे जेके कुवतूं आहिनि ऐं जिते किथे डिवाइड एंड रूल झगड़ा फसाद पिया कराइनि। सो इहो पाकिस्तान लाइ सुठो कोन्हे ऐं हिननि जे लाइ वधि सुठो कोन्हे। साईं इंतशार जी सियासत आहे। इमरान खान जो मक़सदु हिकिड़ो ई आहे त मूंखे वरी इक़्तिदार मिले। इक़्तिदार मिलण जो इहो तरीक़ो त कोन्हे, हिकिड़ी जदोजहद हूंदी आहे, स्ट्रगल हूंदी आहे, असेंबली जे अंदरि असेंबली जे ॿाहिरि। डॉक्टर साहब साईं हाणे शयुनि जो डिक्लाइन जो थींदो आहे न, हिकिड़ो माण्हू पैदा थींदो आहे ऐं पोइ वरी उहो जवानी में ईंदो आहे, पोइ वरी पोड़ो थींदो आहे, पोइ वरी जेको इहो सिस्टम साइकिल जेको हलंदो आहे, तारीख़ जो बि इहो ई साइकिल हूंदो आहे, इंसाननि जो बि इहो ई हूंदो आहे, यूनिवर्स जो बि इहो ई हूंदो आहे, प्लैनेट्स जो बि इहो ई हूंदो आहे। जे कल्ह दुनिया हिकिड़ी वॾी हिकिड़ी लीप अॻियां वधियो आहे, हिकिड़ो क़दम अॻियां वधियो आहे, जेको इहो जेको जेम्स जो जेको टेलीस्कोप जेको हबल खां वधीक आयो आहे, जेका यूनिवर्स ॾेखारे पियो त बाबा नी शयूं असां ॾिठियूं आहिनि जेके 14 अरब साल पहिरीं जहिड़ी यूनिवर्स पैदा थी हुई, स्टार्स ठहिया पिया, उहे नज़र पिया अचनि, किथे स्टार ख़तमु पिया थियनि, मरनि पिया, सुकड़जी विया आहिनि, उहो बि आयो आहे। त इहो सिस्टम हर जॻह आहे, यूनिवर्स खां वठी इंसान, इंसान खां वठी सिविलाइज़ेशन, सिविलाइज़ेशन खां वठी इदारा, फैमिलीज़, इहे हर जॻह इहे सिस्टम हले पियो। ऐं इन हवाले सां तव्हां पाकिस्तान खे बि तव्हां सोचे सघो था जेके हरकतूं ऐं जेकी चीज़ूं हिते ठहियूं आहिनि उनजो बि त डिक्लाइन थियणो आहे न, सॼी उमिरि त कोन रहंदा। सर बाय इलेक्शन पंजाब जे अंदरि आहे, तव्हांखे पाण ख़बर आहे, नून लीग हिकिड़ी मज़बूत आहे, उते हिन में कोई शक न आहे। इमरान खान अॻु में ई चई छॾियो आहे त धांधली जी कोशिशि मिस्टर एक्स ऐं मिस्टर वाई जी ॻाल्हि जेको करे थो, तव्हांखे पाण लॻियो आहे त हिकिड़ो खुली करे चए थो त उहे इन्वॉल्व आहिनि, मूंखे हाराइणु चाहिनि था। इमरान खान खे पंजाब जे अंदरि त एॾी पज़ीराई कोन्हे, पीपल्स पार्टी हिकिड़ी स्पेस ॾिनी, नून लीग जे साम्हूं PTI आहे, ज़रूरु आहे, उनखे वोट बि पिया आहिनि, MNA बि आहिनि, MPA बि आहिनि, सभु कुझु आहिनि, पर हिन वक़्तु इमरान खान जी उहा पोज़ीशन न आहे। डॉक्टर साहब चलो हाणे उहो त हाणे 17 तारीख़ ते ख़बर पइजी वेंदी त छा पोज़ीशन बीहंदी। 17 ते 2-3 ॾींहं आहिनि पोयां। ॿी जेका ॻाल्हि इहा आहे त एक्स ऐं वाई छा आहे, एक्स ऐं वाई क्रोमोसोम्स थींदा आहिनि मेडिकली। हा तव्हां सही चओ। जेको डबल एक्स जेको थींदो आहे त उहो फीमेल पैदा थींदी आहे, एक्स ऐं वाई में जेको मेल पैदा थींदो आहे। अलाए XY जो मतिलबु छा आहे।
मूंखे ख़बर कान्हे हिन जो मतिलबु छा आहे, छा थो चए इमरान खान। बाय इलेक्शन थी सिंध जे अंदरि, हाणे ॿियो फेज़ आहे और कराची में भी इलेक्शन थिए थी वॾी सख़्तु। हाणे हिते त हर को हम सब उम्मीद से हैं, हर को चए थो त मां तमामु घणा वोट खणी ईंदुमि। हिते बि हिकिड़ी वॾी टेंशन आहे, तव्हांखे पाण ख़बर आहे, कुझु बारिशूं थियूं, तव्हांखे पाण ख़बर आहे। MQM खुली करे ॻाल्हायो, MQM चयो त कराची खे जहिड़े तरीक़े सां नज़रअंदाज़ थो कयो वञे, सिंध गवर्नमेंट जी नाकामी आहे, टियों दौरु आहे उन्हनि जो, का डिलीवरेंस न आहे। छा चवंदव डॉक्टर साहब? असांजो टियों दौरु आहे त हुनखां वधीक चोथों दौरु त हुननि जो बि रहियो आहे। असां सां गॾु बि रहिया आहिनि, परवेज़ मुशर्रफ साहब बि गॾु रहिया आहिनि, ज़िया खां बि गॾु रहिया आहिनि, हुननि वरी कहिड़ा ॿूटा ॿारिया आहिनि। असां त वरी बि कुझु न कुझु ॾिनो हूंदो, हिननि त कुझु तबाही बर्बादी ॾिनी आहे। जेके पब्लिक ट्रांसपोर्ट हूंदी हुई हिकिड़े ज़माने में, उहो सभु हिननि साड़े करे बसम करे छॾी, प्राइवेट सेक्टर भॼी विया सॼे कराची मां। असां त वरी बि इहे पब्लिक सेक्टर जी बसूं वसूं वांदियूं आहिनि, कुझु न कुझु असां बहितरी आंदी आहे, हिननि त कुझु कोन कयो। डॉक्टर साहब एॾो वॾो टाइम आहे तव्हांखे मिलियो आहे, कराची खे त तव्हां जदीद ठाहियो आहे न, लाहौर तव्हांजे साम्हूं आहे, कराची नज़रअंदाज छो थियो डॉक्टर साहब? लाहौर ऐं कराची खे तव्हां कंदो त कराची कंपेयर कंदो त लाहौर हिकिड़ो नंढो शहर आहे कराची जे मुक़ाबले में। हुते हिकिड़ी क़ौम थी बसे, हिते मुख़्तलिफ़ मल्टी डायमेंशनल क़ौमूं आहिनि, ऐं हिते जेको आहे कमर्शियल हब आहे, इलाही फ़र्क़ु आहे। इहे जेके डिस्कस कजे त वॾी महिरबानी मोहतरम जनाब डॉक्टर करीम ख्वाजा साहब जो पॉइंट ऑफ व्यू तव्हांजे साम्हूं आहे। त इलेक्शन में ख़बर पवंदी, बाय इलेक्शन में इमरान खान हिकिड़ी ख़तरनाक सियासत और तारीख़ी फ़ैसिलो थियो आहे सुप्रीम कोर्ट जो, ऐं उन फ़ैसिले खे तस्लीम करणु खपे। जजमेंट ते ज़रूरु तनक़ीद थींदी आहे, आइन असांखे इजाज़त नथो ॾिए, आइनी इदारनि ते तनक़ीद, आइनी सरबराह ते तनक़ीद। इमरान खान जेकी ख़तरनाक हिकिड़ी रांदि खेॾे थो इक़्तिदार जी, उहा तव्हांजे साम्हूं आहे। त उनखे इक़्तिदार खपे, इक़्तिदार त बैलेट सां ईंदो आहे, इक़्तिदार त असेंबलियुनि जे थ्रू, और असेंबली में माण्हू अची करे चूंडे तव्हांखे वज़ीर आज़म मेजॉरिटी सां इक़्तिदार मिलंदो आहे। इन सां गॾु इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।